हाजी साहब हाजी अब्दुल गनी साहब रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सल्लल्लाहु तआला अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन रहमतिल लिल आलमीन खातमिन नबिय्यीन वअला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन वअलल मलाइकति वल मुक़र्रबीन वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्ना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला व सल्लम व बारक अलैहि व अला वालिदैहि व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व खुलफाइहि व उलमाए मिल्लतिहि व औलियाए उम्मतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ अल्लाह करीम जल्ल जलालहु के लायक है। जे अजा साखे पंजे वली कामिल हजरत सूफी सरताज बाबा साईं रहमतुल्लाह ताला अलैहि जिनकी दरबार बारक में या बाबरकत रूहानी महफिल नसीब फरमाया है। अल्लाह जल्ल जलालहु असांजी हाज़री कबूल फरमाए ऐं पंहिंजन प्यारन जे सदके असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। हुज़ूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी सुन्नत पाक के मुताबिक जिंदगी गुजारन जी तौफीक अता फरमाए। अजो की हिन बाबरकत महफिल में उलमा इकराम, हुफ़ाज़ इज़ाम, मुअज़्ज़ज़ीन, सादात इकराम, नात खान, जलवा फरोज़ा हिंद भली करे आया, जीव करे आया, दुआ गुआया उन्हनि साथियुनि जो जिन अजो की हिन बाबरकत महफिल में मदद कया, खिदमत कया है। अल्लाह जल जलालहु ने सभिनी खे बिनी जहान जूं खुशियों नसीब फरमाए। अजो की हीअ बाबरकत महफिल मूंखे जेको ॿुधायो वियो मेराज शरीफ जे मौज़ूअ सां ऐं ईसाले सवाब अम्मा हाजानी जे लाइ आहे। अल्लाह तबारक व तआला उन अम्मा साइण जा भी दर्जात बुलंद फरमाए ऐं हुज़ूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे मेराज पाक जे सदके में असां सभिनी खे रूहानी मेराज नसीब फरमाए। ईसाले सवाब माना सवाब पहुंचाएं। आले सुन्नत व जमाए जे अकीदे मौजिब को भी मुसलमान नेक नियत सां नेकी जो अमल करे तो उन्हीं जो ताल्लुक माल सां हुजे या जान सां हुजे तो उन जो सवाब के मुसलमान जे हवाले करे ऐं अल्लाह जल जलालहु जी दरबार में दुआ करे त इहो सवाब अल्लाह तबारक व तआला उसी ताईं पहुंचाए छॾींदो आहे। हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दरबार में सैयदना सअद रज़ियल्लाहु तआला अन्हु आया। अची करे अर्ज कयूं क़िबला मुंहिंजी अम्मा गुज़ारे वई आहे, विसाल फरमाए वई आहे। मां उन्हीअ जे तरफ़ खां ख़ैरात करण चाहियां थो, सदको करण चाहियां थो। फ़अय्यु सदक़तिन अफ़ज़ल, ओ भले मां भलो सदको कहिड़ो आहे? अहिड़ो सदको हुजे जो मुंहिंजी जीजल माउ खे घणो सवाब पहुचे।
जेकन सदकन ऐं ख़ैरातन जो सवाब न पहुचे हा या मना हुजे हा त हुजूर अलैहि सलाम जन सैयदना साद रजी अल्लाह ताला अन्हु जन के मना फरमाइन हा तबा जेको मरी वियो सो अल्लाह जे हवाले थी वियो पंहिंजा अमल छॾाईंदस अल्लाह जी मर्ज़ी आ तू केड़ा सदका करे उन्हनि खे जेके छॾाईंदे या सवाब पुॼाईंदे सवाब जी जाइ त ही दुनिया आहे हिते जेको अमल कंदो सो अॻिते उहो लोड़ींदो या हासिल कंदो जॾहिं हू गुज़ारे वई आहे त अल्लाह जे हवाले कर पर हुजूर अलैहि सलाम ईअं न फरमायो ऐं सहाबी जो बि अक़ीदो आहे त सदकनि जो सवाब मयत ताईं पहुचंदो आहे छो जो अहिड़ियूं हदीसूं बार बार हुन ॿुधियो हुयो अॼु हू सुवाल थो करे त फ़अय्यु सदक़तिन अफ़दल भले मां भलो सदको कहिड़ो आहे मां उहो सदको कयां त मुंहिंजी जीजल माउ खे घणो सवाब पहुचंदो पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो अल मा यानी पानी वारो सदको भले मां भलो आहे पानी जो सदको पानी जो सदको इनके करे भी भलो चयो वेठो अरब इलाइकनि में पानी घट हुंदो ऐं ख़ुसूसियत सां मदीने पाक में पानी हो सही पर उन्हनि जे मथां यहूदिन जो कब्ज़ो हुओ पैसनि ते पानी ॾींदा हा मुसलमान खे अञा भी महांगो पानी ॾींदा हुआ छो जो मुसलमान के पानी जी घड़ी घड़ी जरूरत पवे बार बार जरूरत पवे वुज़ू कन गुस्ल कन कपड़ो धोइन उन्हनि खे बार बार पवे यहूदिन खे रुगो पीअण जे लाइ कॾहिं कॾहिं विझण जे लाइ मुसलमान के हाजत भी घड़ी और जे इलाइके में जे शय जी मुसलमान के आम जरूरत हुजे हाजत हुजे त अमीरन के उन्हीं जाइ ते उहो सदको करण सभनी खां अफजल होंदो आहे अफजल होंदो आहे जे ही जागलू इलाइको आहे हिते मां सम्झां थो पानी जी ज़रूरत आहे तालीम जी ज़रूरत आहे जेके शाहूकार माण्हू तालीम जा ज़रिया अवाम जे खे ज़ाहिर कन उन्हनि जे बच्चन जी मदद कन उनजा बच्चा तालीम वठन मदरसा खुलन मस्जिदूं ठहन स्कूल ठहन कॉलेज ठहन सुठी तालीम बच्चन खे ॾियारी वञे मां सम्झां थो त इन इलाइक़नि में इहो अफ़ज़ल सदको आहे जेकर पानी की जरूरत है तो पानी जरा कोशिश कई वने हैंड पैप लगाया वजन मोटर लगाया वजन वाटर सप्लाई जो बंदोबस्त कयो वने ते यो अफजल सदको तो सैयदना साद जो सवालात सब का भलो सदको जेको आहे ओ तवा मुखे बुधायो त मां पंजी जीजल माउ जे तरफा कया पान अलैहिस्सलाम फरमाते पानी जो सदको तो हजरत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जन एक गिलास पानी जो पेश न कयो रुगो जग न एक मटको न टंकी न फहफर अल बीर तो हजरत साद सजो खूह खोटरायो फहफर अल बीर खूह खोटरायो वकाल हाज़िही ले उम्मे सअद ऐं फरमायो त ही खूह सअद जी माउ जो आहे यानी जो सवाब हजरत सअद जी माउ खे पहुचे खूह जी निस्बत हजरत सअद पंहिंजी माउ जे तरफ़ कई जेकर गैरुल्लाह जे तरफ के हलाल चीज जी निस्बत रुगो कई वने उन्हीं सां जेकर वा चीज हराम थी पवे हा त पो हुजूर अलैहिस्सलाम मना फरमाइन हा तो खूह जी निस्बत पंहिंजी मां जे तरफ करे छडी आ त हाणे इन जो पानी पण हराम आहे खुदा लाइ न थियो इता वुज़ू न थींदो
इतां जेकॾहिं कंहिं गुस्ल कयो त गुस्ल न लहंदो। इतां जेकॾहिं कपिड़ो पाक करण जी कोशिश कई वई त कपिड़ो पाक न रहंदो, ई पलीत थी वियो। पर पाण अलैहिस्सलाम का भी मना न कई आहे गैरुल्लाह जे तरफ़ निस्बत करण साण, यानी ही निस्बत आहे तो सवाब पहुंचे मुंहिंजी माउ खे। असां चवंदा बाबा ही बकरो गौस पाक जो आहे, अबा ही ढगी हज़रत गौस पाक जी आहे, ऐं ही अॼु उर्स हज़रत सरताज बाबा साईं जो आहे। अम्मा हाजानी साईं जी ही ख़ैरात मानी असां कई आहे। मतलब आहे निस्बत करण सां उहा चीज हराम न थींदी जेसी ताईं जो हलाल जानवर जे मथां कुहण वक्त में अल्लाह जो नालो न वरतो वञे या अल्लाह जे नाले सां गॾु गैर जो नालो वरतो वञे त पोइ उहा चीज हराम थींदी आहे। बाक़ी निस्बत करण सां उहा चीज हराम न थींदी। हज़रत साद रज़ी अल्लाह तआला अन्हु जो किरदार असां जे लाइ हुज्जत ऐं दलील आहे। जो हज़रत साद साईं फरमाईंदा हाज़िही ले उम्मे साद, ही उम्मे साद यानी साद जी माउ जो खूह आहे त उहो खूह भी हलाल आहे। त पोइ अहिड़ी तरह जेका असांजी ख़ैरात कई आहे, मानी कई आहे, निस्बत उनजी ॿिए जे तरफ़ करे रहिया आहियूं। मतिलबु आहे त सवाब उन खां पहुचे पर करे अल्लाह जी रिज़ा जी ख़ातिर आहे, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ करे रहिया आहियूं। ऐं तां त उहो अल्लाह उनखे सवाब पहुचाए। जे अल्लाह डमिरल हुजे त पोइ सवाब किथां पहुचाए? असां ही माण्हुनि खे लंगर खाराए, ख़त्मा पढ़ाए, महफ़िलूं सजाए, नात खान घुराए, उलमा इकराम घुराए, दीन जूं ॻाल्हियूं करे मदीने वारे साईं अलैहिस्सलाम जी सना साराह तौसीफ़ वसफ़ फरमाए करे पोइ इहो इन्ही करण सां अल्लाह राज़ी थी पवंदो आहे। पोइ जॾहिं अल्लाह राज़ी थींदो आहे तॾहिं दुआ घुरंदा आहियूं त मौला जो सवाब जेको अॼु ख़ैरा जो असांखे तो ॾिनो, इन मानी जो ख़ैरा जो सदके जो सवाब तो अम्मा हाजानी ताईं पहुचाए। और यो सवाब अल्लाह सुब्हानहु व तआला राज़ी थी पवंदो आहे, ओसी ताईं वो पहुचाए छॾींदो आहे। त ही अहले सुन्नत व जमाअत जो अक़ीदो आहे त जेको माण्हू गुज़ारे वियो आहे, दुनिया छॾे वियो आहे, गुज़री वियो आहे, उनखे सवाब पहुचायो वञे, इहो सवाब ओसी ताईं पहुची वेंदो आहे। अॻ में बि हिते महफ़िल कई सही, उते ख़ुसूसियत सां इन मौज़ू ते मूं बयानु कयो हुओ। ॿिया बि खोड़ सारा दलील ॾेई करे अल्लाह तबारक व तआला असांखे अहले सुन्नत व जमाअत जे अक़ीदे ते जियारे, इन अक़ीदे ते असांजो ख़ात्मो फरमाए। आमीन जो दोस्तो। हाणे पंहिंजो मौज़ू जेको मूंखे ॾिनो वियो आहे मेराज शरीफ़, मां उन जे मुतालिक़ कुझु अर्ज़ कयां, पर इन खां पहिरां जो मां आयत करीमा जी तिलावत कयां, उनजो तर्जुमो कयां। अवां सभई साथी मूंसां गॾिजी बुलंद आवाज़ सां पंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते प्यारो दुरूद शरीफ पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि माज़रत सां मां अवाम जो दुरूद ॿुधणु चाहियां। अवाम ॾिसां त केतिरे क़दुरु दुरूद पढ़े थी, केतिरे क़दुरु हिन जे दिलनि जे अंदरि पंहिंजे नबी जी मोहब्बत आहे, केतिरे क़दुरु ही शौक़ ऐं प्यार सां आया आहिनि, ऐं केतिरे क़दुरु मोहब्बत सां ॿुधणु चाहिनि था। छो जो दुरूद शरीफ़ पढ़ण साण माण्हू जो ताल्लुक़ मदीने वारे घोट अलैहिस्सलाम सां थी वेंदो आहे। मां चाहियां थो त इन सॼी उम्मत जो ताल्लुक़ मदीने वारे साईं सां जुड़ी वञे। अचो त पंहिंजो ताल्लुक़ साईं सां जोड़ियूं बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्द, पाका उहा ज़ात जे पंहिंजे बाने खे सैर करायो। लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, रात जे थोड़े हिस्से में
मस्जिद हराम यानी बैतुल्लाह का वठी मस्जिद अक्सा यानी बैतुल मुक़द्दस ताईं अल्लज़ी बारकना हौला वा मस्जिद अक्सा जजे चौधारी असां बरकतों रखियूं आहिनि लिनुरियहु मिन आयातिना यो सैर इन्हीं जे करे करायो तां तसां पंहिंजे प्यारे ऐं ख़ास बाने खे पंहिंजो निशानियूं ॾेखारियो इन्नहु हुवस समीउल बसीर बेशक वो बुधण वारो ॾिसण वारो अल्लाह तबारक व तआला मेराज जो बयान फरमायो पर शुरुआत अल्लाह ताला सुभान साण कई आहे यार जे मेराज जो बयान थी रहियो अल्लाह तबारक व तआला सुभान जो सदाऊं बुलंद फरमाए रहियो मजा इहो असांखे तअस्सुर मिले थो जनाबी हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो ज़िक्र थिए त ॿुधण वारा सुभान अल्लाह चवंदा रहला जो अल्लाह तबारक व तआला भी मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान खे सुभान साण शुरुआत फरमाया सुभान तअज्जुब जे वक्त में चयो वेंदो जॾहिं का सुठी ॻाल्हि लॻंदी त माण्हू सुभान अल्लाह चवंदो सुठी चीज़ ॾिसंदो का अजीब चीज़ ॾिसंदो तॾहिं माण्हू सुभान अल्लाह चवंदो ख़ुशीअ में मानो सुभान अल्लाह चवंदो मुंहिंजा दोस्तो जॾहिं मां फ़कीर पंहिंजे पीर खे ॾिसंदो उनजो दीदार करे चवंदो सुभान अल्लाह अबो ऐं अम्मा जॾहिं पंहिंजे औलाद खे घोट थींदे ॾिसंदा उनखे सरो बि सजायल आहे उनखे हार बि पातल आहे गाॾी में उनखे सर्विस बि करायो वञे पियो जॾहिं अबो ऐं अम्मा पंहिंजे औलाद जो अखियुनि सां उम्मीदूं पूरियूं थींदे ॾिसंदा त उहे बि बचे खे ॾिसी करे सुभान अल्लाह चवंदा दोस्त दोस्त खे जॾहिं ख़ुशी में ॾिसंदो उहो बि सुभान अल्लाह चवंदो मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे रात जो मेराज करायो पूरी दुनिया इंसानियत के निंड ॼारे छड़ी है हुजूर पर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के नूरानी वेश पाराया वया नूरानी ताज पाराया वया नूरानी बुराक सामू बीठो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़ात बरकत जॾहिं बुराक जे मथां सवार थियण जे लाइ हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम बुराक जे रिकाबन के झलियो बीठा हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम बुराक जी वाग के वठियो बीठा हुआ हज़रत इसराफील अलैहिस्सलाम बुराक जे हने के पलण के मजबूती साण झलियो बीठो आहे मुंहिंजा दोस्तो हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन के अर्ज़ पियो करे क़िबला अॻिते वधो विख मथे खणो रिकाब जे अंदर पंहिंजो कदम मुबारक दाख़िल फरमायो लेकिन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन कंधे हेठ कयो बीठा हुआ अल्लाह तबारक व तआला पियो फरमाए तो जिब्रील मुझे यार देर कया है इन्नल्लाह कद इश्ताका इला लिकाइक या रसूल अल्लाह ओ अल्लाह या रसूल बेशक अल्लाह तबारक व तआला हमारे दीदार जो मुश्ताक है सोना जल्दी रिकाब में कदम मुबारक विझो अल्लाह तबारक व तआला हमारे दीदार जो मुश्ताक बार बार पैगाम अची
रहियो आ त मुझे यार के वठी अचो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खामोशी सा कंधे हेठ झुकायो बीठा सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम कंधे हेठ करे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन रुख अनवर जे तरफ तवज्जो कई मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन नाजुक नैनन मुबारकन मजा लुढ़क लारू करे सुहारी दा हेठ वही रहा हुआ। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां जिब्रील अर्ज करे रहियो आ सोना ही रुवण जी रात ना है अज मुलाकात जी रात अज खुशी जी रात अज अल्लाह तबारक व तआला तमा के उन्हीं जाय ते घुरायो आ जे जाय ते केर को न पहुंची सकियो आ। इनी मुलाकात ले आदम अलैहिस्सलाम दुआओं घुरदा रहा नूह अलैहिस्सलाम दुआओं घुरदा रहा मूसा अलैहिस्सलाम 40 रातों इंतजार पियो करे ऐ दुआ पियो घुरे रब अरनी अंसुर इलैका मौला मुखे पंजो दीदार करा पंजो दीदार करा। यूनुस अलैहिस्सलाम इनी दीदार जला मच्छी जे पेट में हलियो वयो ज़करिया अलैहिस्सलाम इनी दीदार जला बण जे थुड़ में हलियो वयो हजरत यूसुफ अला नबीना अलैहिस्सलाम इनी दीदार जी तलब में खूह ते बनी पहुतो मुझा दोस्तों हजरत ईसा अलैहिस्सलाम इनी दीदार जी तलब में बे आसमान ते बनी पहुतो हजरत इदरीस अलैहिस्सलाम इने दीदार जी खुशी में चौथे आसमान ते पहुतो आ जिब्रील पे अर्ज करे ते किबला ओए अन्या हिजाब में रहा पर अज अल्लाह ताला तवा के बिना हिजाब पंजो दीदार करायण वारो आहे ऐ रब करीम तवा जो दीदार कंदो तवा पंजे रब करीम जो दीदार कंदा ओ मुंजा हबीब अज खुशी जी रात जो जो कोड़े की रत आया यारो माछी मणिया कई नबी सबोरा आया सबई रहमत नहीं बरकत वारा बड़े शान ईमान वारा हिल पर लती सरकार से फरमायो तकोने की रत आया माछी मणिया जिन गढ़ा बहर गाई डबलिंग नकरी सभा जिन गढ़ा बहर गाइयो सहजा सब जमार हिन तंबेरे जे चार जी पहरा हुई पचार आओ मथा मंगना चढ़ी दुर्र द्वार तोखे खोट घुरायो अज खिलवत ला खलकण हार अत्तहियात लिल्लाहि वस्सलावात वत्तय्यिबात इखरी कयई खिकार अस्सलाम अलैका अय्युहल नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू परोड़ जे पचार ओ सुनो सजे संसार तही मुल्क नहीं महबूब के
सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम प्यार ज़कत सोना अल्लाह तबारक व तआला तवाजे दीदार जो मुश्ताक आए क़िबला पंहिंजो कदम अॻिते वधायो रिका में कदम रखो ऐं अॻिते मंज़िल अॻिते पंधा अॻिते सैर करणो आहे लेकिन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन रोई रहा हुआ अल्लाह तबारक व तआला फरमायो जिब्रील मुझे यार का पुछ अज रोण छाजो आ हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अर्ज कयो ओ मुंहिंजा रब करीम जल जलालो अज तो मुखे घोट वांगुर तैयार कयो आहे जन्नती वगा तो मुखे पाराया नूरानी ताज मुझे मथे ते रखा हे हज़ार जी तादाद में मलाइकन जो जथो मुझे इस्तकबाल जे लाइ आयो आ हे बुराक मुझे लाइ तैयार थियो आ ओ मुंहिंजा अल्लाह जे ॾींहं हुजे हा मुंहिंजा दोस्त ऐं साथी ॾिसी करे ख़ुशीअ जा तराना ॻाइनि हा पर मुंहिंजी जीजल माउ अॼु हुजे हा मूंखे अहिड़े हाल में ॾिसी करे ख़ुशी मल्हाए हा मुंहिंजो बाबा साईं हुजे हा त ॾिसी करे सुभान अल्लाह चवे हा मुंहिंजो ॾाढो साईं हुजे हा ॾिसी करे ख़ुशीअ जो इज़हार करे हा पर मुंहिंजा मौला मां ॼाओ ई कोन हुस मुंहिंजो बाबो तो अॻ में ई घुराए छॾियो अठनि सां बाबे जो दीदार बि कोन कयमि 6 सालनि जो थियसि त मुंहिंजी जीजल माउ बि घुराए वरितई अञा बि जॾहिं मां वॾो थियसि त मुंहिंजो ॾाढो गुज़ारे घुराए वरितई मुंहिंजा चाचा ऐं मुंहिंजा जानसार साथी तो घुराए वरिता ओ मुंहिंजा अल्लाह मां अकेलो तोॾे अची रहियो आहियां केर मुंहिंजा तराना पढ़ंदो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो ओ मुंहिंजा हबीब एतिरा सारा मलाइका तोॾे मूं मोकिलिया आहिनि सभई तो ते सलात व सलाम पढ़ी रहिया आहिनि पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अर्ज़ कयो त मौला अॼु अचूं पंहिंजे बाबे खे जाचे रहियूं आहियूं अॼु नैण पंहिंजी जीजल माउ जे लाइ तरसी रहिया आहिनि ओ मुंहिंजा रब करीम अॼु मुंहिंजो अखियूं पंहिंजे अबाणनि खे यादि करे रहियूं आहिनि अॼु मूंखे पंहिंजा माइट यादि पइजी विया आहिनि या अल्लाह तो त हेॾा माण्हू हेॾा मलाइका मोकिलिया पर मूंखे अम्मा इन्हनि में नज़र कान थी अचे मुंहिंजो बाबो साईं नज़र कोन थो अचे अॼु पुण अखड़ियनि सजण पंहिंजा सारिया गलनि तां तोड़नि झूं बूंदूं बस न सदी सिक पिरन सत लोक ॾिठे न लहे अल्लाह सुब्हानहू व तआला पियो फरमाए तो मुंहिंजा महबूब नबियनि जो सरदार भी मां ई कयो थमाए खत्म नबूवत जो ताजदार भी मां ई तोखे बनायो हा जन्नत जा वेस वगा भी मूं ई तोॾे मोकिलिया आहिनि बुराक भी मां ई तोॾे मोकिलियो आहे तुझे लाइ 1.25 लख नबी सगोरा बैतुल मुक़द्दस में इंतजार जे लाइ मूं ई बिहारे छॾिया आहिनि आसमाननि जा मलाइका जन्नत जो हूरूं तव्हांजे इंतजार में आहिनि पर अॼु तव्हांजो रब भी तव्हांजे दीदार जे लाइ मुश्ताक आहे ओ मुंहिंजा हबीब मां ई कुदरत वारो रब आहियां तोखे यतीम करण वारो भी मां आहियां त यतीमनि जो सहारो बनाइण वारो भी मां आहियां ओ मुंहिंजा हबीब परेशान थियण जी ज़रूरत न आहे रुगो रिकाब में पंहिंजो कदम मुबारक त विझो घोड़े ते चढ़ण बुराक ते चढ़ण तव्हांजो कम आहे तव्हांजे लाइ सुभाण जो सदाऊं मां पाण रब बुलंद करण वारो आहियां
जॾहिं मुंहिंजे तरफ़ ईंदो त मां दुनिया वारनि खे ॿुधाईंदुसि सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही पाक आज़ाद जे पंहिंजे बाने खे सैर करायो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे मेराज खे अल्लाह तबारक व तआला सुभान साण शुरू फरमायो अल्लाह तबारक व तआला हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनखे दिलदारियों भी ॾिनियो ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजो शान भी बयान फरमायो पंहिंजो भी शान बयान फरमायो अजब जी ॻाल्हि हा मेराज मुस्तफ़ा जो हली रहियो आहे ऐं शान अल्लाह जो हली रहियो हुजूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजो मेराज थो रब करीम बयान फरमाए त मुंहिंजा महबूब असां तोखे कीअं पाण ॾे घुरायो जो सुब्हानल्लज़ी असरा पाक आज़ाद जे सैर करायो अल्लाह तबारक व तआला पाण सैर करायो सैर थींदो आहे बाग जो शहर जो थोड़ी देर जो कलाक जो घंटे जो 2 घंटन जो सैर थिए हिते त 18,000 वर्ह गुज़री विया ऐं उन्हीं खां बाद सैर रुगो मक्के ताईं महदूद न हो बैतुल मुक़द्दस ताईं महदूद न हो बल्कि यो सैर आसमानन ताईं आसमानन का मथे अर्शे मुअल्ला ताईं अर्शे मुअल्ला का मथे अल्लाह तबारक व तआला जी दरबार पाक ताईं यो यको सैर हली रहियो आहे एडो वडो सैर ही त सफर आहे सैर त न आहे पर रब करीम तो फरमाए त मूं सैर करायो आहे अल्लाह ताला उनके सफर जो लफ्ज न फरमायो त मां को पंहिंजे महबूब के सफर करायो आहे छो इन्ही जे लाइ जो सफर माण्हू कॾहिं गम में भी कंदो आहे कॾहिं दुख में भी कंदो आहे कॾहिं कावड़ में भी कंदो आहे हिते न कावड़ हुई न गम हो न दुख हो हिते तो खुशी ही खुशी हुई रब फरमायो सैर करायो रब फरमायो मूं सैर करायो नंबर 2 सैर तॾहिं सफ़र तॾहिं थिए जॾहिं माण्हू पंहिंजो वतन छॾे ॿिए वतन ॾे वञे जीअं मां आयुसि सिंध खां हिते बलोचिस्तान में आयुसि पंहिंजो वतन छॾे ॿिए वतन में आयुसि मां मुसाफ़िर आहियां मां ड्रिगो सफ़र कयो मां मुसाफ़िर आहियां मां सफ़र कयो आहे ॿिए वतन में आयुसि हुजूर पर नूर अलैहिस्सलाम मुल्क न बल्कि ज़मीन आसमान जो फ़र्क़ वरी अर्श फर्श जो फ़र्क़ वरी मकान ला मकान जो फ़र्क़ वरी मखलूक ऐं ख़ालिक जो फ़र्क़ ओसी ताईं वया तॾहिं बि रब तो फरमाए त सफ़र मुंहिंजे यार न कयो आहे सैर कयो आहे छो जो सैर पंहिंजे वतन में थींदो आहे रब ॿुधाए थो ही ज़मीन भी मुंहिंजे यार जो वतन आहे त आसमान भी मुंहिंजे महबूब जो पंहिंजो ई वतन आहे ही भी वतन मुझे महबूब जो आहे त हू भी वतन मुझे यार जो पंहिंजो ही आहे ही खैर जो ना है तंजे करे हजरत लाल लतीफ सरकार से फरमायो दफ़ा जोर सा सुभान अल्लाह चो त मां तव्हां खे ॿुधाईंदो जेको थको ना है वो हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह चओ हजरत भिट धनी बादशाह रहमतुल्लाहि तआला अलैहि जन इरशाद फरमायो त जोड़े जोड़ जहान जी यारो जॾहिं जोड़ियाई त खालिक खास खल्के मोहम्मद मुकाई कलमत करीम ते
बई सराओ सैयद चवे बई जहान हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके हवाले रब करीम फरमाया बई मुल्क जमीन जो भी मुल्क आसमान जो भी मुल्क इन्हीं जला हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाया अल्लाह तबारक व तआला मुखे 4 वजीर अता फरमाया है बवजीर मुझा जमीन में आहे बवजीर मुझा आसमान में आहे वजीर मिलंदा है न बादशाहन खे मां पीर आहियां त मूंखे मुरीद मिलंदो मां उस्ताद आहियां त मूंखे शागिर्द मिलंदो को जमींदार आहे त उनखे हारी मिलंदो को दुकानदार आहे त उनखे नौकर मिलंदो उनखे वजीर न वजीर मिलंदो आहे बादशाहन खे हुजूर अलैहिस्सलाम दा फरमाए त वजीर मुंहिंजा ज़मीन में वजीर मुंहिंजा आसमान में 4 वजीर मिलिया यानी मुस्तफा करीम खे अल्लाह ताला बादशाही अता फरमाए छड़ी आहे असांजा नबी बादशाह नबी आहे जमीनन जा भी बादशाह त आसमानन जा भी बादशाह आहे जमीन में वजीर कहड़ा पान फरमाए तो हिकड़ो वजीर जो नालो आहे अबू बकर बे वजीर जो नालो आहे उमर फारूक सही आसमानन जा वजीर पान फरमाए तो हिकड़े जो नालो आहे जिब्राइल बे जो नालो आहे मीकाईल अबा नबी सही हयात आहे हयात नबी आहे अकीदो आहे जॾहिं हयात आहे त अॼु बि उन्हनि जी बादशाही कायम आहे जॾहिं उन्हनि जी बादशाही कायम आहे त उनजा वज़ीर भी अॼु हयात आहिनि अबू बकर सिद्दीक भी हयात आहे त फारूक आज़म भी हयात आहे उहे भी हयात आहिनि अॼु भी मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जिनकी बादशाही आहे अब जे मुल्क में जिनकी बादशाही होंदी आहे उन्हीं जो आर्डर पंहिंजे मुल्क में हलंदो आहे इते बलोचिस्तान में आहे अले ना आहे बाकी असां ॾे तो ज़ुल्म करे छॾियो बंद वाहू शाखू नालियूं उनजे किनारनि ते गरीब मिस्कीन मोहताज बेघर पंहिंजूं झूपड़ियूं ठाहे वेठा उनजा घर ड्राहे बादशाही हुकुम थियो बाबा ड्राहियो घर उन गरीब जा घर ड्राहे पट करे बेघर बनाए छॾे छो अब बादशाह ऑर्डर उनजो हले थो ठयल घर ड्राहराए तुंहिंजी मर्ज़ी आहे ठयल घर ड्राहे मर्ज़ी आहे जे अणठया घर नवा ठाराए तुंहिंजी मर्ज़ी आहे बादशाह जो हुकुम हली रहियो आहे जॾहिं बादशाह पंहिंजे बादशाही जे अंदर तसर्रुफ करे हुकुम हलाए उनखे इख्तियार आहे त असांजे सुहिणे नबी खे जॾहिं अल्लाह ताला ज़मीन ऐं आसमान जी बादशाही ॾिनी आहे त पोइ संदन हुकुम बि ज़मीन ते बि हलंदो आहे त आसमान ते बि हलंदो आहे जमीन ते जेकॾहिं पत्थरनि खे हुकुम फरमाए त पत्थर भी मुस्तफा जा कलमा ॿुधाईंदा आहिनि वणनि खे हुकुम फरमाए तो वण भी हबीबन जो हुकुम जो हली ईंदा आहिनि हुजूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जेकॾहिं मुअल गोह खे हुकुम फरमाए उहा भी ज़िंदा थी मुस्तफा जो कलमो पढ़ंदी आहे पर जेकॾहिं मुस्तफा करीम जो ही तो जमीनी बादशाही आंगुर जो इशारो जे चौॾहीं जे चंड खे थी वञे उहो भी चीर जी मुस्तफा जे कदमनि में हलियो ईंदो आहे लथल सिज खे इशारो कंदो उहो भी वापसि मोइदी पवंदो आहे आसमान जा मलाइक भी हबीबन करीम जे दरबार में गुलामी जे लाइ पेश थींदा आहिनि उनकी बादशाही जमीन में भी आ आसमानन में भी आहे अज भी असांजो अक़ीदो आहे असांजा नबी हयातुन नबी आहे अज भी उन्हनि जी हुकूमत हली रही आहे जेकॾहिं के ॻाल्हियूं पास कराइणियूं आहे मुस्तफा जी दरबार में अर्ज़ कजे उम्मीद आहे त जॾहिं ओॾां ऑर्डर निकिरी वेंदो त पोइ उन ऑर्डर खे के रद्द करण वारो आहे ई कोन अल्लाह जल्ल जलालू फरमायो मां पंहिंजे महबूब अलैहिस्सलाम के सैर करायो सफर न करायो
छो जो ही जहान भी मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो पहुंचो हुआ इंशाअल्लाह ताला क़यामत वारो जहान भी असा जे नबी जो पहुंचो जहान आहे असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा जल्दी तव्हां के अल्लाह ताला एड़े मकाम महमूद ते बिहारी दो महमूद जी माना तारीफ कयल एड़े मकाम ते बिहारी दो जो तव्हां जा पहचान तारीफ कंदा पर यहूद नसारा हिंदू वे सब जो सब ते तव्हां जी तारीफ क्या कंदा जेकॾहिं कंहिंजी ॻाल्हि हले थी त मदीने वारे घोट जी हले थी आमना जे लाल जी हले थी हसन अमीर हुसैन जे नाना साईं जी ॻाल्हि हले थी उन जी ॻाल्हि ॿुधी बि वञे पई मञी बि वञे पई इंशाअल्लाह तबारक व तआला सुन्नी हिते बि या रसूल अल्लाह चवंदो आहे त इंशाअल्लाह ताला क़यामत में बि या रसूल अल्लाह जा नारा लॻाईंदो ईंदो सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व असहाबिहि व बारक व सल्लम हुजूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके अल्लाह सुब्हानहू व तआला मेराज कर फरमाते मुंह पंहिंजे यार खे सफर न बल्कि सैर करायो आहे सैर कहिड़े टाइम ते थियो रब करीम फरमा लैला रात जो सैर करायो जो को सैर थी रोशनी जो को बंदोबस्त हुजे हाँ सिज हुजे हाँ चंद्र हुजे हाँ रात भी सतावी चंद्र भी ना है सिज भी ना है को भी अल्लाह फरमाए तो मुंह यार के सैर करायो आयो उनदा में इंसान छा ॾिसे ॾिसण जे लाइ इंसान ॿिन चीज़नि जो मोहताज आहे हिकु अख जो भी रोशनीअ जो अंधो हुंदो तो छा ॾिसंदो पहिरां अख हुजे नज़र हुजे नंबर ॿिए ते रोशनी भी हुजे अख त सही आहे पर कमरो बंद आहे रोशनी का भी ना है छा ॾिसंदो रोशनी जी ज़रूरत आहे ॿाहिरी रोशनी हुजे तो अख भी हुजे तो माण्हू ॾिसंदो पर अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए त मुंहिंजो यार कंहिंखे रोशनी जो मोहताज आहे ई कोन को मुंहिंजो यार यरा फी ज़ुलमा कमा यरा फी दौ जीअं पाण सोझरे में ॾिसंदा आहिनि अंधारे में भी इहे ई मुस्तफा करीम अलैहिस्सलाम ॾिसंदा आहिनि हबीब करीम अलैहिस्सलाम जीअं अखियुनि सां ॾिसंदा आहिनि इएं पंहिंजे पुठीअ जे पोयां भी ॾिसंदा आहिनि हुजूर पर नूर अलैहिस्सलाम ने इरशाद फरमाए पंहिंजे साहबनि सगोरनि खे हल तरौना क़िबलती हा हुना तव्हां समझो था त मुंहिंजो मुंहुं सिर्फ़ काबे जे तरफ़ा बुखारी शरीफ जो हदीस बा हल तरौना क़िबलती हा हुना ता समझो था त मुंहिंजो मुंहुं सिर्फ़ काबे जे तरफ़ा मां ॿिए पासे नथो ॾिसी सघां इन्नी लअराकुम मिन वराए ज़हरी हकीकत ही आहे त मां पुठीअ जे पोयां भी तव्हां खे ॾिसी वठंदो आहियां आॾो भी ॾिसंदो आहियां पोयां भी ॾिसंदो आहियां मेराज वारी रात अल्लाह तबारक व तआला मिठे महबूब अलैहिस्सलाम जी टोटल पावर ज़ाहिर फरमाए छॾिया नूरानियत के भी ज़ाहिर फरमाए छॾियो जो ॾिसंदो आहे नूर जे नूर न हुजे त ॾिसे काथे हबीब करीम अलैहिस्सलाम आॾो भी ॾिसंदा आहिनि पोयां भी ॾिसंदा आहिनि सोझरे में भी ॾिसंदा आहिनि अंधारे में भी ॾिसंदा आहिनि छोजो असा मोहताज आहियूं ॿाहिरे नूर जा मुस्तफा करीम के नूर जो मोहताज न आहे छोजो हुजूर जी ज़ात ही नूर आहे ये सब नूर मुस्तफा जे नूर मठाई ठाया वया है पर फरमाए तो वल खलाइको कुल्लुहुम मिन नूरी पूरी मखलूक मुझे नूर मझा पैदा कई वई है
सिज भी उनके नूर मचा, चंद्र भी उनके नूर मां, सितारा उनके नूर मां, असा जो ईमान उनके नूर मां, असा जो अकिल, असा जी दिल, असा जे अखिन में जो नूर आ, जो सब मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जे नूर जो मोहताज आहे, उता हासिल करे रहिया आहिनि। नत महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो नूर न आला नूर, संदन नूर एतिरो तो वॾो आहे जो इन नूर जे मथा अल्लाह तबारक व तआला मलकी पर्दा रखिया, उन जे मथा वरी बशरी पर्दा रखिया। हिकड़ो पर्दो बशरी न हो, 70,000 पर्दा हुआ बशरियत जा, 70,000 पर्दा को बल्ब बरे न मसलन मुझे आडो तवा हिकड़ो पर्दो लगायो, ॿियो लगायो, टियों लगायो, 10 लगायो, आखिरकार वो बल्ब जी रोशनी खत्म, बल्ब ही लिकी वेंदो। पर उन नूर जो कमाल ॾिसो, 70,000 पर्दा मथा चढ़िया पिया आहिनि, पर इज़ा तकल्लम यख़रुजु मिन बैन सनायाहि नूर यतलअल जुदुर, जॾहिं बि पाणी गुफ्तगू फरमाईंदा हा त दंदन जे विचनि मुबारकनि मंझां नूर जूं लाटूं निकिरी दीवारनि खे रोशन करे छॾींदियूं। हाजी मौलाना बाबा सरताज बाबा वलीउल्लाह शाह बाबा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो नूर वात मुबारक दंदन मुबारकन मां निकरी ऐं जहान खे रोशन पियो करे। दंद मुबारक त सफेद आहिनि, पर संदन वार मुबारक जेके कारा आहिनि, उन वार मुबारक जी भी चमक केॾी आहे। हजरत मुर्शिद लाल लतीफ सरकार से उनके बयान फरमायो, ॿ दफ़ा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। अबा थकात कोन आयो, थकात ना आयो, सफ़र मां करे आयो हो, तव्हां वेझा खाए आयो, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाहि तआला अलैहि जन इरशाद फरमायो त किरोड़े कमर थियन वरी एड़ा शम्स भी शुमार, शम्स माना सिज, कमर माना चंद्र। लतीफ सरकार से फरमायो हिकड़ो सिज चंद्र न, ब या 55 न, बल्कि किरोड़े कमर थियन वरी एड़ा शम्स भी शुमार, होई जे पथरो थिए पिरिया जो वार, सारी सब जबार चंद्र चंद्रोटी न करे। हुजूर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिले वार मुबारक जो रगो 20 हिस्सो ज़ाहिर थे, चंद्र जी चांदरोगी खत्म थी वने, सिज जो शुआ खत्म थी वने, छो जो मुझा दोस्तो वो तो मुस्तफा करीम जो नूर आ। सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम भी मलाइका आयल, बल्कि मलाइका जा सरदार आयल, नूरी पैदाइश आयल, 600 जा पर आयल, पर सिदरतुल मुंतहा ते भी करे अर्ज पियो करे क़िबला जेकना वार जेतरो भी मथे हला मुंजा पर सड़ी वीदा, पर मुंजा दोस्त तुंजा थे जिब्रील जा पर सड़ी रया हुआ, तुंजा मुंजा सुना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कपड़न ऐं जुती समेत उन्हीं का भी मथे वनी रया हुआ। मालूम थियो त मुस्तफा जो नूर जिब्रील जे नूर का भी आला है, जिब्रील जो नूर भी मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे नूर जो मोहताज। सितारा सिज ऐं चंद्र खां भी अञा ज़ियाद झलक तव्हांजी, जॾहिं दिल ठरिया भली सुभान अल्लाह चवे। सितारा सिज ऐं चंद्र खां भी अञा ज़ियाद झलक तव्हांजी, गुलाब अंबर ऐं मोतीअ खां मथां ही आहे महक
जलवे जमाल साई खत्म न थी जुल्मत ज़मान जिया वहाँ जे जलवे जमाल साई खत्म न थी जुल्मत ज़मान जिया जमीन खावती अर्श ताई चई तरफ आ चमक तम्हाजी चई तरफ आ चमक तम्हाजी चई तरफ आ चमक तम्हाजी गुलाब अंबर ऐ मौत ये मथा है आहे महक तम्हाजी जग दिल ठरिया भली सुभान अल्लाह चले बुरा रफ रफ भी है रही रहो रूहुल अमीन भी पूछते बुरा रफ रफ भी है रही रहो रूहुल अमीन भी पूछते गुजर हजार बर है मगर हुई कड़ी पलक तम्हारी मगर हुई कड़ी पलक तम्हारी मगर हुई कड़ी पलक तम्हारी गुलाब अमर ऐ मौत ये खा मथा है आहे महक तम्हारी सदके मिले तो सबके खुदा दियणते तम्हा बंडनते अब दियण वारो अल्लाह पर वे रहण वारो मदीने जो घोट आहे जो सुभान अल्लाह अवहां जे सदके मिले तो सबके ओ खुदा सखाबी हातिम दारा कैया सखाती बाला पलक तम्हाजी सखाती बाला पलक तम्हाजी सितारा सिजाए चंद्र खाबी अनासिया झलक तम्हाजी करे तो परवरदिगार आलम हमारी सारा ही शाह आलम करे तो परवरदिगार आलम हमारी सारा है शाह आलम करे तो मदह सराय सराय कहड़ी खलील छापर खलक तम्हारी करे मदह सराय कहड़ी खलील छापर खलक तम्हारी गुलाब अंबर ऐ मौत ये खा मथा है आहे महक तम्हारी सुभान अल्लाह अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो तुमू रात जो पंजे सोहणे के सैर करायो आहे ऐं वो बि थोरे हिस्से में बुढ़ो भी हिलंदो रहियो बिस्तरो भी गरम रहियो वुज़ू वारो पानी भी वहंदो रहियो ऐं हबीब अलैहिस्सलाम सॼो मेराज करे वापस अची भी विया
अल्लाह सुब्हानहु व तआला वापसी में इरशाद फरमाया मुंहिंजा सोना तव्हां वञो था तव्हां खे पंहिंजी उम्मत लाइ तोहफ़ो ॾियो था। ॿाहिरियों माण्हू मुल्क घुमी अचे न भलो पार जो दीदार करे अचे मके मदीने खां घुमी अचे जॾहिं वापसि ईंदो माण्हुनि सां मके मदीने जूं ॻाल्हियूं कंदो त ज़रूरु उनखे तोहफ़ा ॾींदो कंहिंखे ज़मज़म पियारींदो कंहिंखे कतल खाराईंदो त भले पार जो तोहफ़ो तव्हांजे लाइ खणी आया। अयां जे दिल वारो आहे त टोपी ॾींदुसि रुमाल बि ॾींदुसि तस्बीह भी दी दो इत्र भी दी दो सुरमो भी दी दो यानी तोहफा आन बाहन सुठे मुल्क ता तब हुजूर नूर अलैहिस्सलाम जो ला मकान का सैर करे आया। अल्लाह ताला फरमाए जड़ा पंहिंजे उम्मतन के तमा हिन मुल्क जो खबरूं बुधाई दो तो हुन जी भी दिल चवंदी तो यो असा भी दिसू हां पर जे ज़ाहिरी बदसी सजा त मां हिन मुल्क जो तोहफो तमा के दिया मुझे तरफा तोहफो खड़ी वञो पंहिंजी उम्मत लाइ मुंहिंजा रब कहिड़ो तोहफो अल्लाह जल जलाल फरमाते नमाज जो तोहफो खड़ी वञो। अस्सलातु मिअराजुल मुमिनीन नमाज मोमिनन जे लाइ मेराज आहे। मोमिन नमाज पढ़े थो ॼण त मेराज माणे रहियो आहे। हे अल्लाह जो तोहफो रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वसीले सां असां वटि पहुतो इन्ही तोहफे जो क़दर कयो। अल्लाह तबारक व तआला असांखे नमाज पढ़ण जी तौफीक अता फरमाए। आमीन चो दोस्तों सूफी सरदार बाबा जी दरबार के सदन फैज़ क़यामत जारी सारी फरमाए ऐं मां हजानी साईं दर्जात अल्लाह ताला बुलंद फरमाए। जिन भी खिदमत कई साईं जा जेके खिदमतगार आहिनि अल्लाह सुब्हानहु व तआला बिनी जहानन में उन्हें सभिनी के खुशियों नसीब फरमाए। व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंता अस्तगफिरुका व अतूबु इलैक। रब औज़िअनी अन अशकुर निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अअमल सालिहन तरदाह व अस्लिह ली फी ज़ुर्रियती इन्नी तुब्तु इलैका व इन्नी मिनल मुस्लिमीन। ए अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमा अचण वेहण क़बूल फरमा ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमा ख़त्मा दरूद कुल सुभान अल्लाह जूं सदाऊं ऐं हिन महफ़िल जो सवाब हुजूर पुर नूर अलैहिस्सलाम जी पाक दरबार में तोहफ़तन हदियतन पहुंचाए। मिठे महबूब अलैहिस्सलाम जिन वसीला जलीला सा जमी अंबिया वल मुरसलीन जी दरबार में पहुंचा। नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वालिदैन करीमैन अज़वाज मुतहरात अहले बैत सहाबा इकराम ताबईन तबा ताबईन अइम्मा हज़रात शुहदाए करबला हज़रत गौस पाक जी दरबार में सवाब पहुंचा। खुसूसियत सां जो कि महफिल नंगर न्याज खत्म दरूदन कुल्लन जो सवाब अम्मा हाजानी साइन के जो सवाब पहुंचा। हजरत सूफी सरताज बाबा साईं के जो सवाब पहुंचा। ए अल्लाह जितरा भी हाजिर महफिल मुंह समेत आहिनि सभिनी जा जितरा भी रिश्तेदार दुनिया में जा रहलतूं करिया उन्हें सभिनी जी मग़फ़िरत फरमाए। ए अल्लाह मुस्तफ़ा जी सॼी उम्मत जी बख़्शिश फरमाए। ए अल्लाह तू उन्हनि जे कब्रनि खे पंहिंजे नूर सां मुनव्वर फरमा उन्हनि जे तुरबतनि खे तू मुंहिंजा रब करीम पंहिंजे नूर सां मुनव्वर फरमाए। ए अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके असां सभिनी जी मग़फ़िरत फरमाए। ए अल्लाह जिन दुआ जो चयो दोस्तनि उन्हनि जो दुआऊं क़बूल फरमाए। ए रब करीम असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा असांजे सिंध बलोचिस्तान खे आबाद फरमा असांजे मारूड़नि माण्हुनि खे तू शाद आबाद फरमा असांजे जबल ऐं कच्चे ऐं काछे खे तू आबाद फरमा। ए अल्लाह तू असांजी रिज़्क़ रोज़ी में बरकतूं अता फरमा। ए रब करीम असांजे इज़्ज़त ने उम्र ने औलाद में बरकतूं अता फरमा। असां सभिनी जे अबे अम्मा जी मग़फ़िरत फरमा जिन ख़िदमतों कयूं जो ख़िदमतों क़बूल फरमाए। हर मेन शरीफ जी हाज़िरी ज़िंदगी में बार बार नसीब फरमा। बिहुर्मत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।